अंगण बुहारिया तुझू वाटू निहारिया ओ यार सजन है। अंगण बुहारिया बसर पटाटा तूरियूं पालक बिह ये भाॼियूं खाई खाई असल मुंहिंजो त पेट हीअं फूकजी वियो आहे। अलाह मालिका मसे मारी हुनजी मुर्गी पचाई आहे। यार टाइम उठी वियो आहे। हिन ई टाइम ते रमू उतां कमु हूंदो आहे। हिन ई टाइम ते रमू वटि मानी हूंदी आहे। गाॾी बि बीठी अथसि हिन टाइम ते त मानी ईंदी अथसि। अॼु यारो रोज़ खाईंदो आहे। अॼु बि वञांसि थो मन वेठो हुजे। हिन निभागे जो आहे अॼु हिन निभागे खे गिर बि खाइण न ॾींदुसि। हे टाइम मानी जो थिए थो कर्मूं अची थका थो करे। न बाबा मुर्गी कीअं हिनखे खाइण छॾियां मुर्गी मां पाण खाईंदुसि। हाणे चवंदोमांसि हिते आहे ई कोन रमू मां हुनजी घरवारी आहियां। रमू ओए केड़ा था अटा ही माईअ जो आवाज़ उतां कम माई अदी रमू आहे। रमू रमू कोने थो बि मलिया हिते मां हुनजी घरवारी वेठी आहियां। पुछा रमू कोने को उतां कम माई घरवारी उतां कम अॼु अलाए छो विया हलिया था रमू को मूंसां बि होशियारी चालाकी। रमू जे मां तुंहिंजी अमानी न खाधी त मुंहिंजो नालो बि करमू न आहे। कर पुट होशियारी तूं मूंसां भयो निभागो जहिड़ी कहिड़ी माने ॾिस भॻो थो अचे जहिड़े त मुंहिंजे पीउ जी मानी अथसि। असां मुर्गी मसे मसे पचाई आहे। मसे त मुर्गी सस्ती थी आहे। मरी वियासीं 700 किलो 800 किलो अॼु भई अकेलो मानी खाईंदुसि। हाय हाय शुक्र थी मुंहिंजा अल्लाह शुक्र थी। अरे वठो वठो वारो अरे वारो अरे रमू ये भाषा में ताड़े अरे 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 बचा दे अरे लच्छू तारन अरे ओ तो सिरा अरे बचायो गोठवारा बजो बजो रे बजो रमू ये भाषा में तो बजो 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 अच्छा अरे ओ लठ तो हड़े अरे नान जैसी अरे लठ नहर जा मुला भागे अन्या मो ना अरे लठ नहर जा देखे लठ नहर जा देखे। उस्तादन सा चालाकी केरा रे मत विड़ाओ मुझे भाषा अरे रमू खान जे भाषा हाँ हिते तो को भी कोने केरा दा अरे बड़ी वाह अच्छी ने होने ने बता अच्छा करू रमू छा याद कने पुट त करमू कंहिंजो नालो आहे केरु आदा मां तो खे सुञाणो पुट अची न वञे भॼे पेर ड्रा हेॾे रमू पेर ड्रा ये मारियो तो वॾा आवाज़ अचनि पिया त रमू जे भाउ खे न मारियो अधु अदा केर पियो तोसां विढ़े मूसा हाँ केरु विढ़े मूसा अरे मां हाणे रड़ियूं ॿुधियूं आवाज़ ॿुधा मानी अध में छॾे तोरे भॻवान ख़ैर त धक त लॻल नथी मुंहिंजा भाउ। अरे बा ख़ैर आहे अलाह ख़ैर कयो आहे मूंखे त कुझु बि न थियो आहे कंहिं तोखे चयो आहे असुल रोंड बि न आई थी न बाबा कुझु बि न चङो भलो बीठो आहे मां चङो भलो बीठो रड़ियूं करमू
इहो कर्मू हूंदो निभागो इनखे काथो वाह पई हूंदी त मोट सुठी मानी आहे कर्मू निभागा दरी खुलियल लॻे थो मानी वई अरे मानी खाई वियो निभागो मानी अदा मुंहिंजी मानी मुर्गी जी भाॼी अदा निभागो खाई वियो मुंहिंजी मानी खुदा जा बंदा मानी जे गिरह जे करे कई थी हशर थी हुई न असां सिंधी ओता की जवान असां जी सकाफत भली 10 न 20 माण्हू अचनि खाराए थो कर मानी हा मानी खां तो घबराए न ग़लति आहे इहो मानी जे लाइ कॾहिं बि न घबराईंदो कर सफ़ा तो यार चरियो सिंध जी सकाफत मेहमान नवाज़ी हा सिंध जी सकाफत मेहमान नवाज़ी अॻे बि त कई असे न मेहमान नवाज़ी 1947 में कीअं अची पहुता उन्हनि खे घर तड़नो मेहमान करे उन्हनि खे मेज़बानी ॾेई पंहिंजा घर ॾिनई तड़ ॾिनई मानियूं खाराई खाधो न खटियो ईअं ई खटो खाईंदा रहंदो कर्मू निभागा मां तोखे न छॾींदुमि कर्मू काॾे वेंदे